4 अप्रैल ते बिल्कुलु असांजूं तैयारियूं आहिनि। आवाम सां गॾिजी करे असां शरीक थींदासीं ऐं इंशाअल्लाह भुट्टो साहब जी वरसी आहे, उनखे फुल सुठे नमूने में आवाम ताईं आवाम सां गॾिजी करे शामिलु थींदासीं। माज़ी में 4 अप्रैल खे अहिड़े तमतराक सां न मल्हायो वेंदो आहे, हिन दफ़े छो मल्हायो अहिड़े क़िस्म जी? न, उहे त हर जेको आहे अहिड़ा डेट्स जेके आहिनि उहे मल्हाए वेंदा आहिनि, पर कंहिं महिल रोज़नि जो या को ॿियो को कव अहिड़ो थी पवंदो आहे त उनजे करे पोइ अॻे पोइ थी वेंदो आहे प्रोग्राम, त पब्लिक जी सहूलियत जे कंहिंखे बि ॾिठो वञे थो। परसेप्शन त इहो आहे त कैनालनि जे हवाले तां जेका पीपल्स पार्टी जी नाक़िस पॉलिसी आहे उनखे मिटाइण जे हवाले तां हिकिड़ो पंहिंजो रुझान पैदा करण जे लाइ अवाम खे हिकिड़ो मैसेज कन्वे करण जे लाइ वरसी मल्हाइनि था। न, पीपल्स पार्टी जी काई बि नाक़िस पॉलिसी काई बि कोन्हे। पीपल्स पार्टी सिंध जे अवाम सां, पाकिस्तान जे अवाम सां ॿधियलु आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अवाम सां असां ॿधियलु आहियूं। असां हिन ते रेज़ोल्यूशन बि सिंध असेंबली पास कयो आहे ऐं असां जेको सिंधियुनि जे हक़ में हूंदो बहितरु हूंदो। पाणी जी उहा ई खोट आहे, पाणी खे असां कॾहिं बि नथा चाहियूं त इहो ॿियूं कैनाल्स ठही ऐं पाणी डाइवर्ट कयो वञे। अच्छा, रेज़ोल्यूशन बि पास थियो आहे। आसिफ ज़रदारी साहिब बि जेको आहे जॉइंट सेशन में हिकिड़ो ऐलान कयो त असां नथा चाहियूं कैनाल, पोइ बि सिंध जो माण्हू आख़िर तव्हां ते एतबार छो नथो करे? सिंध जो माण्हू जेके आहिनि, जेके गॾु आहिनि उन सां पार्टीअ सां उहे एतबार करनि था। बाक़ी हाणे जेके अलॻि बीठल आहिनि ऐं पंहिंजे लेखे आहिनि, उहे घणो जेको आहे तव्हांजे वीडियोज़ ऐं कैमरानि जी ज़ीनत घणा बणियल आहिनि। बाक़ी ॿिया त सभु बीठल आहिनि असां सां। महिरबानी।